दादूअ जे बी सेक्शन थाणे जी हद ॻोठ सुल्तान बूक में ज़री ज़मीन जे तकरार तां मारिजी वियल ॻोठाणे मिठल बूक जे क़तल वाक़िए खे 6 ॾींहं गुज़री विया आहिनि। वाक़िए जो केस 7 जवाबदारनि मथां दाख़िल हुजण बावजूदि पुलिस हिकु बि जवाबदार गिरफ़्तार न करे सघी आहे। मक़तूल मिठल बूक जी बुढड़ी अमड़ पाक किताब जे पिंगे खे लोॾे इंसाफ़ जे ओसीअड़े में बीठल आहे। मक़तूल जी बुढड़ी अमड़ इज़त खातूं भाउ गंवर बूक ऐं संदसि भेण सुगरा बूक चयो आहे त न पी ॿधे पैसो जॾहिं त ॿधे असां वटि पैसो न आहे। तव्हां बचायो त असां राति खाऊं त ॾींहुं वेठा आहियूं, ॾींहुं खाऊं त राति वेठा आहियूं। सफ़ा मिसकीन आहियूं, ग़रीब आहियूं। सफ़ा अहिड़ो दुनिया में ग़रीब माण्हू आई कोन्हे। असांजी अदालत कयो वठी वियुसि न होटल तां वठी वियुसि। 2 घुमर आयुसि कोन वियो, 3 घुमर वठी वियुसि। वठी वञी मारियूंसि ऐं बशू वारनि हुओ त कुझु ई कोन। छा तव्हां वठी मारियूं वञे बनी तूं न हिकिड़ो बि गिरफ़्तार कोन थियो आहे। तव्हां असांजी अदालत कयो। हा, मुंहिंजो पेटूं लंघणो वठी वियो, अटड़ो वठी आयो, ज्वार जो बेदा वठी आयो, मूंखे ठाहे ॾियो। असां ठाहिया मुर्गी मोटी कोन वियो हलियो। दुख न थींदो, माउ जी दिलि केॾा सूर खाए थी, मूंखे दुख न थींदो। पुॼे पुॼण जी जात माण्हू पुॼे। रोआन नेठ बचे जेका रोआन थी न कंहिंजे का रोआन थी बचिड़ो जो वियो आहे त रोआन नेठ रोअण त ॾेई वियो न। जेतर मुंहिंजी हयाती आहे तेतर पई रोईंदुसि, ॿियो छा कंदी। न इंसाफ़ नथो थिए न असांजो। इंसाफ़ थिए हा त उन्हनि खे ॿधनि हा, उन्हनि खे गिरफ़्तार कनि हा। असां ॾिसूं हा त असांजो बचिड़ो मारियो अथनि त असांजे जो थिए थो दाद फिरियाद कोन्हे। मुंहिंजो नालो गंवर खान आहे, मुंहिंजे भाउ जो मिठल नालो आहे। असां सुल्तान बुक में रहंदा आहियूं। असांजो ॿनी जो मसालो आहे। जी न, भाउ मुंहिंजो 1 बजे मारियो अथनि आचर जे ॾींहुं। जी पुलिस आई, मां कातुल ॾिठा त वञनि पिया। अब हिननि खे वठो ॿधो न तुंहिंजे भाउ जो लाश खणाए हलूं इस्पताल, पोइ ॿधंदासीं न। अबा हींअर ई मुंहिंजे अखियुनि जे अॻियां वञनि था, तव्हां ॿधो नथा, पोइ कॾहिं ॿधंदो? जे न मोटी था अचूं। असांजी एफ.आर. दाख़िल कराई। अॼु 6 ॾींहं मुंहिंजे भाउ खे न को पुलिस न को छा, बसि उहे में PPL आहिनि, PPL जे ज़ोर ते न पुलिस खे चवनि था, पुलिस अचे कान थी। असांजी केरु ॿुधे? असां छा था करे सघूं? असां त कुझु कोन्हे। इहा मुंहिंजी माउ आहे, इहा मुंहिंजी भेण आहे, बाक़ी असां छा कयूं? ॿुधी न, असां सां को बि इंसाफ़ कोन्हे थियो। ॿुधी न, इहो ई क़ुर आहे जेको राति ॾींहुं असां पिया था लोॾियूं, जेको असांजी ॿुधे। बाक़ी ऑफिसर त केरु क़ुर ई नथा ॿुधनि। ॿुधी असां छा कयूं? जीअं तव्हां चओ त असां उहे कयूं। ॿुधी जीअं चओ। दानिश खुश्क पुलिस जी रिवायती सुस्ती सबबि नंढड़े पैमाने ते थींदड़ झेड़ा खूनी रांदि में तब्दील थी वञनि था। मक़तूल मिठल बूक जे क़तल वाक़िए ते पिणु दादू पुलिस जी सुस्ती कंहिं अलमनाक वाक़िए जी मुंतज़िर आहे। दादू पुलिस खे घुर्जे त मिठल बूक जे केस में अॻुभराई करे मक़तूल जी बुढड़ी अमड़ खे इंसाफ़ फराहम करे। दानिश खुश्क